नमस्ते दोस्तों, कीअं आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जीअं दोस्तों राति असां हुआसीं ॾाढे नूरे वाली जे मेले ते ऐं मूंसां मुंहिंजे इंसानियत जो आवाज़ु पढ़ण गलेरी जंहिंमें इंतहाई प्यारो इंसान असांजो प्यारो साथी ऐं दोस्त आहे जिनजो नाले वारो शाइर अरबे जो शाइर रामू सिपाही ऐं असांजो प्यारो दोस्त कांचन चित्राई ऐं असांजो प्यारो दोस्त किशोर कुमार चेतन कुमार साईं लीमन कुमार नरसानी साहिबु इंतहाई प्यारो वफ़ा सुमरो लाल जे अदबी गुरु हुजे या ॾाढो नूरो वाली असांजो प्यारो दोस्त फौजी दाऊद कुमार ऐं नंढड़ो राजकुमार ऐं हाणे रामू साहिब ॻाल्हाईंदासीं त रामू साहिब तव्हांखे राति जे टाइम सां ॾाढे जी पिड़ में ॾाढी मुश्किल तव्हां सां मिली ऐं तव्हां असांखे दुआऊं ॾिनियूं ऐं साणे जी राति दुआऊं घुरियूं ऐं तव्हां दोस्तनि खे कहिड़ो पैगाम ॾींदा? असां साईं दोस्त जेके ॾाढी नूर वाली जे पिड़ में राति पहुता आहिनि ऐं उन्हनि जी ॾाढो नूर वली मूं त तव्हांखे चयो था दर्जा दिलनि ते हूंदा आहिनि ऐं नियत जा फल हूंदा आहिनि ऐं असां हुननि जे पारां को दुआ घुरंदा आहियूं ॾाढा नूरा भोलो भालो माण्हू आहियां ऐं ॾाढे नूरे वली जे विश्वास रखण वारो माण्हू आहियां ऐं ॾाढे नूरे वली जे नाले सां जेको बि मूंखां कसम खणी ॻाल्हि करे ईंदो त सत हूंदा हुनखे माफ़ हूंदा हू मुंहिंजो करू आहे ऐं मुंहिंजो चेलो हूंदुसि एॾो ॾाढो नूरे वली ते मुंहिंजो एॾो इतमाद आहे ऐं हीउ रणजीत कुमार बि असां सां गॾु आहे ऐं मूंखे वॾी ख़ुशी आहे इहा थी त ॾाढे नूरे वली मुंहिंजा तमामु प्यारा प्यारा जेका थींदो आहे दोस्त हुआ जेके असां मिली न सघंदा हुआसीं कचेरी करे न सघंदा हुआसीं ॾाढे नूरे वली इहा निस्बत आहे इहा ॾाढी तमामु शफ़क़त आहे ऐं इहा रहमत आहे इहा रहमत जो मींहुं वसियो सदाईं मींहुं वसंदो रहंदो अॼु तारीख़ 10 तारीख़ आहे 8 महीनो 2023 सुबुह जो टाइम 7:30 ते आहे केतिरो आहे कीअं ॾाढो नूरो वली कीअं ॾाढो नूरो वली। अच्छा दोस्तों, असां अॼु जेके तमामु बहितरीनु शाइर रामू सिपाही ऐं ॿिया काफ़ी सारा महबूब दोस्त ऐं असांखे हुन पिड़ में बि काफ़ी सारा महबूब दोस्त मिला ऐं हीउ वीडियो जेको आहे तमामु असांखे ग्रुपनि में हूंदो ऐं उनखां अलावा असांजी यूट्यूब चैनल वफ़ा सुमरो रावती ऐं उनखां अलावा वफ़ा सुमरो रावती ग्रुप ॾाढो नूरो वली कीअं ॾाढो नूरो वली ग्रुप अरबेल शाइर रामू सिपाही ग्रुप में बि हूंदो उनखां अलावा फेसबुक आई डी ते बि हूंदो ऐं असां सां गॾु इंतहाई मुंहिंजो जेको फोरम जो इंतहाई प्यारो जनरल सेक्रेटरी रंजीत कुमार बि मूंसां गॾु आहे सभिनी दोस्तनि जा महिरबानी दोस्त वफ़ा सुमरो रावती